पीरकोट का खबर अवां ताईं पहुचाईंदासीं। अवां खे ॿुधाईंदासीं महरंग बलोच समेत 300 ॼणनि मथां केस दाख़िल कंदड़ SHO खे मुअतल कयो वियो आहे, जॾहिं त लाइन हाज़िर बि कयो वियो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं SSP खैरपुर वॾा माछियूं थाणे ते डॉक्टर महरंग बलोच ऐं ॿियनि ते केस दाख़िल करण जो नोटिस वरितो वियो। वॾा माछियूं थाणे जे SHO सरफराज़ खोसो इस्लामाबाद में धरणो हणी वेठल माण्हुनि मथां केस दाख़िल कयो हो। पीरजोगोट खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। SSP खैरपुर SHO वॾा माछियूं खे मुअतल करे खेसि लाइन हाज़िर कयो वियो आहे। पीरजोगोट खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं महरंग बलोच समेत 300 ॼणनि मथां केस दाख़िल कंदड़ SHO खे मुअतल कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आमिर जुणेजो। जी आमिर जुणेजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, पीरकोट में वॾा माछियूं थाणे ते डॉक्टर महरंग बलोच समेत 300 ॼणनि ते केस दाख़िल कंदड़ SHO खे सस्पेंड करे लाइन हाज़िर कयो वियो आहे। मां खे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं पीरकोट भरिसां वॾा माछियूं थाणे ते SHO सरफराज़ खोसो पारां इस्लामाबाद में धरणो हणी वेठल जेका डॉक्टर महरंग बलोच आहे उन समेत 300 ॼणनि ते केस दाख़िल कयो। उनजो हिन वक़्तु SSP खैरपुर डॉक्टर समीला सुमरो नोटिस वरितो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त जेको गुज़िरियल ॾींहुं SHO सरफराज़ खोसो महरंग बलोच समेत 300 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो। उन हवाले सां SSP खे बि SSP खैरपुर खां बि इजाज़त न वरिती हुई। हिन वक़्तु SSP खैरपुर जेको मामले जो नोटिस वठी ॼाणियल SHO खे मुअतल करे लाइन हाज़िर करे छॾियो आहे। जी रोशनी। वॾी महिरबानी। नाज़िन, पीरजोगोट खां आमिर जुणे जो तफ़सील ॾिना आहिनि।